अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हाँ मुबशर सोलंगी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं नायब वज़ीर आज़म इसहाक डार सां अमरीकी परॾेही वज़ीर जी मुलाक़ात। मार्को रूबियो चयो आहे त गज़ा बोर्ड ऑफ पीस में पाकिस्तान जी शमूलियत खे साराहियूं था। मुलाक़ात में स्ट्रेटेजिक लाॻापन, मैदनियात, तरक्की ऐं दहशतगर्दनि जे मामलनि ते ॻाल्हि ॿोल्हि थी। इत्तलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त पाकिस्तान हर आलमी मामले में अहम रांदीगर बणिजी उभरी रहियो आहे। कामयाब परॾेही पॉलिसी सबबि दुनिया में पाकिस्तान जी इज़त वधी आहे। गज़ा बोर्ड ऑफ पीस में पाकिस्तान खे वॾी पज़ीराई मिली आहे। पंहिंजे बयान में अता तारड़ वधीक चयो आहे त जॾहिं क़यादत ईमानदार हुजे त उन जो नतीजो हमेशह मस्बत निकिरंदो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ फ़लस्तीनियुनि जो केस भरपूर नमूने पेश कयो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में अॼु ॿीहर ॿाड़ाई। कारोबार जी शुरूआत में 100 इंडेक्स 2400 पॉइंटुनि जी लात। ट्रेंडिंग दौरान 100 इंडेक्स 1 ॾहाई 4 सैकड़ो हेठि हले वियो। T20 वर्ल्ड कप में सुपर 8 मरहले जी तैयारी। पाकिस्तान क्रिकेट टीम अॼु प्रैक्टिस कंदी। सुपर 8 मरहले में क़ौमी टीम जो मैच सुभाणे न्यूज़ीलैंड सां थींदो। मदे जी वेझो घर मां धाड़े जी कोशिश, औरत मारिजी वई। ॻोठ आबाद कहर में हथियारबंदन अब्दुल गनी कहर जे घर में दाख़िल थी बातिन खे यकमाल बणाए वरितो। मज़ाहिमत ऐं रड़ियुनि ते हथियारबंदन जी फायरिंग। औरत सईदा ज़ाल अब्दुल गनी कहर मौक़े ते क़त्ल। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच शुरू कई वई आहे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। कराची में फौरन ऐं गार्ड विच में फायरिंग। बहराम मासी वाटड़ू क़त्ल। सफूरा टाउन वारे इलाइक़े में मोबाइल फोन जी कोशिश दौरान गार्ड ऐं फौरन विच में फायरिंग जी ॾेवट। फायरिंग दौरान घर आॾो वेठल बहराम मासी 19 वरनि जो आतिफ अली बिरोही मारिजी वियो।